रतोदेरो मावा ताईं खबर पहुंचाईंदासीं। कमल दीन सुमरो जी रिपोर्ट मूजिब रतोदेरो में HIV मुतासिर ॿारनि जे वालिदीन इम्तियाज़ दिलबानी जे अॻुवाणी में ट्रीटमेंट सपोर्ट सेंटर अॻियां राशन एंडोमेंट फंडनि लाइ एहतिजाज जो मामलो। फंडिंग कमिश्नर लाड़कानो जी निगरानी में रजिस्टर थियण ऐं राशन फराहम करण NGO APL HIV इस्लामाबाद तरफ़ां कई वञे थी। ॼाण मिलण बैदि एहतिजाज ख़त्म कयो। हिन हवाले सां HIV ट्रीटमेंट सपोर्ट इंचार्ज डॉक्टर शाहिदा मुताबिक़ कमिश्नर लाड़कानो एंडोमेंट फंड रिहेबिलिटेशन कमेटी जा चेयरमैन आहिनि। CDC HIV एड्स जे सरबराह डॉक्टर शाहिद काज़मी पारां कमिश्नर लाड़कानो खे एंडोमेंट फंड रिहेबिलिटेशन कमेटी जी मीटिंग सॾाइण HIV मुतासिरनि जे माली मदद जी किस्त जी मंज़ूरी लाइ ख़त लिखियो वियो आहे। कमिश्नर लाड़कानो CDC HIV एड्स जे सरबराह विच में उन सिलसिले में कंहिं मुलाक़ात बि थी चुकी आहे। में हिदायत एंडोमेंट फंड जी किस्त ईंदड़ महीने में जारी थी वेंदी। राशन फराहम करण NGO APL HIV इस्लामाबाद तरफ़ां कई वञे थी। उन में 2021 में रजिस्टर थियल मरीज़नि खे राशन फराहम कयो वेंदो आहे। इनमें कंहिं बि क़िस्म जे लेट राशन जी ख़रीदारी सबबु थी सघे थी। तमामु मुतासिर मरीज़नि खे हर महीने दवाऊं ऐं उन सां गॾोगॾु रिपोर्टूं कराई वेंदियूं आहिनि। एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ उन शख़्स जा 2 ॿार रजिस्टर आहिनि। उनखे दवाऊं फराहम करण सां गॾु टेस्टूं करायूं वेंदियूं आहिनि।